नाज़रीन पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी रिपोर्ट शामिल कंदासीं पिरालो खां। जी नाज़रीन, पिरालो में नौजवान सहाफ़ी सरफराज़ अहमद सूमरो जे जन्म ॾियारे ते केक काटियो वियो। सालगिरह तक़रीब में सियासी समाजी अॻवाननि, अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि समेत सॼाण दुरनि पिणु शिरकत कई। ख़बर मूजिब सहाफ़ी सरफराज़ अहमद सूमरो जे जन्म ॾींहं जे हवाले सां प्रेस क्लब पिरालो में सहाफ़ी दोस्तनि पारां वक़ार तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में खुशहाल पिरालो समाजी तंज़ीम जे सरपरस्त सगीर शाह बुखारी नाले वारे अदीब, सिंधी अदबी संगत जे मरकज़ी ऑडिटर सजाद मीरानी, प्रेस क्लब पिरालो जे सदर सनाउल्लाह बलोच, जनरल सेक्रेटरी सैयद असगर शाह बुखारी, अॻूणे सदर सीनियर सहाफ़ी नियाज़ अली सोलंकी, नायब सदर अब्दुल कईम शेख, धरती टीवी जे सहाफ़ी अब्दुल जब्बार मीरानी, सहाफ़ी मुश्ताक अहमद सोलंकी, सहाफ़ी सरफराज़ अहमद सूमरो, सहाफ़ी अब्दुल हकीम भुट्टो ऐं ॿियनि शिरकत करे केक काटियो। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त सरफराज़ अहमद सूमरो हिकु बहितरीन सहाफ़ी सां गॾु समाजी वर्कर, इंसान दोस्त पिणु आहे, जंहिं हर वक़्तु पंहिंजे इलाइक़े जे ग़रीबनि, मिस्कीननि ऐं बेसहारा माण्हुनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण में अहम किरदारु अदा कयो आहे। आख़िर में संदसि वॾी ॼमार ऐं सुठी सिहत कामयाबीअ लाइ दुआ घुरी वई। रिपोर्ट माजिद अली सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ टीवी, पिरालो।